अस्सलातु वस्सलामु अलैका रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे मोहम्मद यूनुस अंसारी। उहो त चए त जॾहिं कंहिंजो को जवान छोकिरो वफ़ात करे वेंदो आहे त उन्हनि खे पेरनि हथनि ते मेहंदी वग़ैरह हणी पोइ दफ़न कंदा आहिनि। उन्हनि जो छा हुकुम आहे ऐं पटको टोपी वग़ैरह मैयत खे ॾेई दफ़न करे सघूं था या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मैयत जेकॾहिं कुंवारो आहे या शादीशुदा जेकॾहिं वफ़ात करे थो वञे त उनखे दफ़न करण खां पहिरियां मेहंदी हणणु जाइज़ न आहे। छाजे करे जो मेहंदी हणणु इहो ज़ीनत में सिंगार में शुमार आहे। जीअं जोहरत नैयरा में आहे त इद्दत वारी औरत मेहंदी न हणंदी। छाजे करे जो मेहंदी सिंगार में ज़ीनत में शुमार आहे। इबारत मुलाहिज़ा कयो, वला तख्तदिबु बिल हिनाए वले अन्नहु ज़ीनतुन। ऐं औरत मेहंदी जो ख़िज़ाब न हणंदी इद्दत जे दौरान। छाजे करे जो वले अन्नहु ज़ीनतुन, इहो बि ज़ीनत में शुमार आहे। मालूम थियो त जेका मेहंदी आहे उहा ज़ीनत ऐं सिंगार में शुमार आहे। ऐं बहरो राइक जे अंदरि आहे वला युसर्रिहु शअरहु व लिहयतहु वला यकुस्सु ज़ुफ़रहु व शअरहु। पाण त फरमाइनि त मैयत जे वारनि खे न कंघी ॾिबी न उन जी ॾाढ़ी खे कंघी ॾिबी। वला यकुस्सु ज़ुफ़रहु, न ई उन जे नीह कटिया वेंदा। व शअरहु, न ई उन जा वार कटिया वेंदा। छाजे करे लिअन्नहा लिज़ीनत, इहे ज़ीनत में शुमार आहिनि। ज़ीनत जे करे इहे शयूं मन थियल आहिनि। वक़द इस्तगना अनहा, ऐं ज़ीनत वारी शयुनि खां बेपरवाह आहे मैयत। उनखे त सिंगार जी ज़रूरत आहे ई न। वज़ाहिरु अन हाज़ सनीअ ला यजूज़, इन मां ख़बर पई त इहे जेके बि कम आहिनि यानी उहे कम जेके ज़ीनत में शुमार कया था वञनि उहे सभु नाजाइज़ आहिनि। अहिड़े नमूने सां मेहंदी हणण बि ज़ीनत में शुमार थींदो आहे। इन करे मैयत खे मेहंदी हणणु जाइज़ न आहे। रही ॻाल्हि त उनखे पटको पाराईंदा आहिनि या टोपी पाराईंदा आहिनि, छा इहो जाइज़ आहे? इन बाबति अर्ज़ु आहे त उलमा इकराम इन बारे में इख़्तिलाफ़ कया। बअज़ जो ख़्यालु आहे त पटको ॿधाए सघिजे थो मैयत खे, जेकॾहिं आलिम आहे या मुफ़्ती आहे त उन सूरत में उनखे पटको ॿधी सघिजे थो। यानी इन मामले में इख़्तिलाफ़ आहे त पटको टोपी मैयत खे पहिराए सघिजे थो या न। पर सही कौल इहो आहे त उनखे पटको या टोपी पाराइणु जाइज़ न आहे। जीअं फतावा शामीअ में आहे वअसहु अन्नहु तुकरहुल इमामतु बिकुल्लि हालिन। पाण त फरमाइनि त सही कौल इहो आहे त हर हाल में उनखे पटको पहिराइणु सही न आहे। इन इबारत मां ख़बर पई त मैयत खे मेहंदी हणण बि जाइज़ न आहे, उनखे पटको पहिराइण बि जाइज़ न आहे, न वरी को उनखे टोपी पहिराइणु जाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।